जी नाज़रीन, अवामी ख़िदमत फोरम पारां रमज़ान शरीफ़ में जेका वधंदड़ महांगाई है, बदआमनी है, मंशात, उन जे ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कामरेड यूसुफ कुंभार जी अॻवानी में असां उन खां वधीक वीचार वठंदासीं त उन चवणु छा आहे। बठड़े प्रेस क्लब जे अॻियां हिकु त महांगाई जेका आहे तमामु वॾे अरूज ते आहे, उन ते को बि ज़ाब्तो न पियो अचे। उन सां गॾु मंशात जेका आहे उहा त आम थी वई आहे। उन मंशात कई घर उजाड़े छॾिया आहिनि। बठड़ जी का घिटी जेका आहे महफ़ूज़ न आहे। हर ॿिए टे ॾींहुं बदमनी आहे, का न का गाॾी थी वञे। अस्पतालूं महफ़ूज़ न आहिनि, दुकान महफ़ूज़ न आहिनि, मेन चौक जेके आहिनि उहे बि महफ़ूज़ न आहिनि। फारम तां असां हीअ अॼोको एहतिजाज करे रहिया आहियूं महांगाई जे ख़िलाफ़। महांगाई जो जिन बोतल मां निकिरी चुको आहे, लिस्टनि जे मुताबिक़, सरकारी लिस्टनि जे मुताबिक़ को बि रेट पब्लिक आवाम खे न पियो मिले। ऑफिसर जेके आहिनि थधियुनि छांवनि हेठि पंहिंजो वेठा आहिनि, उहे विज़िट नथा कनि, शहर जी ख़बरचारी नथा वठनि, पंहिंजे हिसाब सां मन मस्ती जा अघ रेट हलनि पिया, फ्रूट जा, भाॼी जा, मच्छी जा, गोश्त जा ऐं जनरल जेके बि आहिनि। ऐं उन खां पोइ बदअमनी तमामु वधी वई आहे ऐं मंशात तमामु वधी वई आहे। उन ते कंट्रोल ऐं ज़ाब्तो कयो। असांजी एहतिजाजी रैली कढी आहे त जीअं पठोरे शहर में न पर हर शहर में एतिरे क़दुरु न भलारे महीने में एतिरी महांगाई थी वई आहे जो माण्हू रोज़ो रखण जे लाइ तयारु न आहे। रोज़ो रखे त छा रखे, छा फ्रूट वठे, छा सब्ज़ी वठे। ऐं एतबार करियो, हक़ीक़त इहा ई आहे त घर में माण्हू माना रोज़ो रखनि था, पाणी ते रखनि था ऐं पाणी ते खोलीनि था। सब्ज़ी वठण लाइ माण्हू वटि एतिरो पैसो न आहे। सब्ज़ी वठणु वञो त पंहिंजा रेट ठाहियो वेठा आहिनि। तपेदार आहे, एसी आहे, मुख़्तियागार आहे, पंहिंजनि थधियुनि छांवनि में वेठा आहिनि। ग़रीब माण्हू जो केरु माना अहवालु करण वारो कोन्हे, को उन जी वारसी करण वारो कोन्हे। छा ग़रीब माना पैदा थियणु ॾोह आहे? असीं वसारनि खां अपील था करियूं त इन जो जल्द में जल्द नोटिस वठे। कैमरा टीम सां गॾु करीमदास चांडियो, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर बठोरो।